जहर जिंदगिया बाबा ओ बाबा खुदा के मन छद पाजे नासुन जे वारन के जेतरो जल्द थी सके न ते राणे जो पिलो कर न त ही मुजी शादी में वडो गंद कदो वडो इहो सही थींदी ॻाल्हि सिधी ॿुधी पियो न बाबा अदा छा पियो चए मां तोसां बाबा तोसां ॿुधी कोन थो दादा छा थो चए पिणे पंहिंजा वार पटे या तुझी ॻाल्हि ॿुधे मुखे ॾेई जा कैची तो मेरा त मां तो जी नाथुन जा वार हथ कढ छड़ा मां तुझी नाथुन जा वार ठाया को फैसलो कजा असांजो हाणे हथ कोन निकरंदा तुंहिंजे नक जी असुर पूरी सफ़ाई कबी हा खेरी रोक छड़े के बाबा तो सा चंगाई पियो करे न खपेव के छड़े जी चंगाई तो पोइ छद ही पंहिंजो हिकु कैची है आईनो हा तू ॻाल्हि कर कर वो हाणे पहिरियां असांजो फ़ैसिलो कर छॾ इहे पंहिंजा इहे रोज़ रोज़ जी इहे जेके करी थो वेठो न वार ठाहींदो करे कजा बाबा अदा करे दो अजायूं खबरूं तू अधेरे कन न ॾे तू पंहिंजे नासुर में बुहारो घुमा छड़ा ए केची आहे या बुहारो आहे बाबा मुंहिंजा प्यारा अबू जॾहिं तूं कुंवार खे पसंदि आई तो पोइ रोज़ रोज़ छो तो पंहिंजे नासुर में बुहारा घुमाई हाँ सिंगार मां थो कया सड़ो तहां छो पिया अदा मां त चवई थी बाबा के शहर वनी ब्यूटी पार्लर वठी वनी फेशियल कराइस फेशियल हा बाबा तू क्यों ना होठियला काले इहो बाबा जेको अभी चयो वटी पार्लर ओदा उते तोखे वठी हलंदासीं उते हली तोखे जेका या सालन वारी मर चढ़ियल आहे न या रगड़े तोखां ॿाहिरि कढंदासीं हाओ रबन शादीअ वारे ॾींहुं न पार्लर वारी माईअ खे असां हिते हिन घर में घुराईंदासीं सिर्फ़ कुंवार न पर पठाणी पिणे ऐं मां सभु तयार थींदासीं हाँ सभु तयार थींदो अब ख़ैर त अथव लाऊं अदा लहंदो या हिननि जो ॿीहर लाऊं लाहिणियूं पवंदियूं अदा ही ॿई त मूंखां बि वधीक तकड़ा अथई हा चाही कुरान अदा जी शादी थी वञे न उन खां पोइ बाबा ऐं अम्मा जी शादी वारी सालगिरह मल्हाईंदासीं बाबा के घोट बणाईंदासीं ऐं अम्मा के कुंवार कुंड में विहारे नई सिरी ॿिन्हिनि खे लाऊं ॾियारींदासीं ऐं पोइ सभु गॾिजी केक कटींदासीं जाइयो वा ये कंदो ॾिस ॾिस अदा कीअं न पोड़ो ॾंद पियो थो कढे अञा हिनखे ख़बर ई कान्हे हिकिड़ो वाटो अञा इंतज़ार में वेठो आहे त केॾीमहिल तो मुंहिंजो लाऊं लहे वरी हिनखे पंहिंजी अची लॻी आहे रुगो पढ़ो न पर पोड़ी भी पढ़ पखेड़िया अथई लाऊं लाहण लाइ जाई कुरान हाणे खणी थाप नहण बस कयो हाणे वाह जो गरीब कमदार जे पुट के कुटियो तो वठा कमदार वेचारो रोइंदो रोइंदो रेस वड़ अची पहुतो छोरो घिटी में भी असां जी रनुन जूं फिल्मूं ठाहींदो असां उनखे छॾे ॾींदासीं गुलनि जा हार पाराईंदा तूं सां ओ बा सुठो थियो अॻिते लाइ सबक त सिखी वियो न तूं इन्ही पुछण लाइ मूंखे सॾु कयो आहे न न भोतार जो न्यापो खणी आयो आ तोखे घुरायो अथसि मानी खाई मां अचां थो वञी भोतार खे ॿुधाए छॾिजां परेशान थियण सां मसलो हल कोन थींदो गुलाम मसले खे हल करण जे लाइ तोखे उहो कुझु करणो पवंदो जेको मूं तोखे चयो बस कर लाली बस कर खुदा जो वास्ते बस कर छो मुझे मथे में किरी वणी बेजार के वत मूं माठ कई तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे ॿीहर हिन बारे में मां हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाईंदी बस काश या भागी जमीन हा असांजा मसला ही पैदा न थींदा मसलन के हल मर्द कंदा आहिनि तूं त माइन खां बि चट आई बाजी मौत खे ती दावत नहीं मौत खे अॼु मुंहिंजो मीटर फिरल थी चवाई तो चुप कर महबूबा तुंहिंजे मथां हिकिड़ो कमु रखां थो वो तोखे करणो आहे हुकुम कर खैरो हुकुम कर खेरू त तकड़ो चई वे पर इन कम में तोखे बाना बि लापरवाही नाहे करे जेकॾहिं मूंखे पादर खणण जो इरादो न थई त पोइ लापरवाही कम में कोन कंदुसि माण्हू दोस्तनि जे करे वञी दरिया में टपो था ॾियनि छा तूं मुंहिंजे करे ॿ टे पादर बि नथो खाई सघी तुंहिंजो खलो ई खूह में आहे सदाई अहिड़ा कम ॾींदो आहीं ॿिया दोस्त कुटजनि इन जो मक़सदु त तूं मुंहिंजो कमु न कंदे यार आहिनि तोखे जवाब नथो ॾेई सघां तुंहिंजो साह न वञे
पादरन खाइण वारो कम नाहे। ॿाहिरे बन्ने ते भी ही तोखे सिर्फ जांच करणी आ। कहिड़ी जांच? हालार हिन वक्त होश में नाहे। कुछ ॾींहं ॻोठ जे ॿाहिरां भी ही तोखे इहा जांच करणी आहे। हालार जीअं ई असांजे ॻोठ जो रुख करे न, तोखे फोन करे मूंखे ॿुधाइणो पवंदो। हालार तुंहिंजे विच में को मसलो थियो आहे छा? उनखे तूं छॾ, जेको बि तोखे कमु चयो आहे न उनजो ख़्यालु रखजांइ। ठीकु आहे खैरू, मां तव्हांखे ॼाण ॾींदो रहंदुसि। अॻिते तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। बाबा, अदा ऐं भॼाई जे विच में को न को मसलो त ज़रूरु आहे। ॿई हिक ॿिए सां मुंहुं सुॼाए था घुमनि। बढ़िया मां, हर घर में ॿ ठीकर हूंदा आहिनि, उहे पाण में ठड़कंदा आहिनि। जे भाणे ऐं तो वारी भाॼाई पंहिंजो पाण में मुंहुं सुॼायो त इहा का वॾी ॻाल्हि कान्हे, थींदो रहंदो आहे। बाबा, कॾहिं बि अदा मुंहुं खणी भाॼाई सां नाहे ॻाल्हायो, पर अॼु अदा जा हथ ज़रे घटि भाॼाई जी ॻिची में पिया हुआ। जेकर हू पाण में विढ़नि था त हिन में बाबा तूं परेशान छो पई थी? वो इन करे बाबा जो मुंहिंजी ॻाल्हि ताईं हिक ॿिए सां विड़िया आहिनि। हाँ, भाॼाई नथी चाहे जो मुंहिंजी शादी रबड़ सां थिए। मां तुंहिंजे भाउ ऐं भाॼाई जे चाइण सां कुझु बि न थींदो। मां वेठो आहियां न, त मुंहिंजे हूंदे तूं को बुलको न कर, सभु ठीकु थींदो। बाबा, जेको मूं ख्वाब ॾिठो आहे न, उन खां पोइ मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे। तव्हां मूंखे मूंखां जुदा थियण जो ख़ौफ़ आहे, पर मालिक साईं मूंखे एतिरी हयाती ज़रूरु ॾींदो कि तुंहिंजी शादी करे पोइ मां। बाबा, रब पाक तोखे एतिरी वॾी हयाती ॾींदो जो मुंहिंजे ॿारनि खे तूं पंहिंजी कच्छ थी खेॾाईंदे। अरे अल्लाह, इंशाअल्लाह। मां वञा थो रहिस ॾे, कमु आहे थोरो। तव्हां चाहे बि ज़मीन ते हलो, ज़मीन जो कमु सॼो रुलियो पिया। कमु कार त ज़मीन ते तव्हां कयो ई कोन था। अदा रेस जेको भी फैसलो करे न त कबूल कजाए, पर या मोबाइल वापस न ॾिजाए, भली अलाह खे मञजाए। हाणे ही मोबाइल असांजे कहिड़े कम जी आहे? अदा उन मोबाइल में मीरा जा फोटू आहिनि, जेकॾहिं न छोरी बदनाम थी त इन रॿन जो रिश्तो टही वेंदो। हा अदा, लुकमान सही थो चवे। जे ग़ुलाम नाकाम वेंदो त इहा मोबाइल पाण खे कमु ईंदी। जेकॾहिं न छोकिरी बदनाम थी वई ऐं रब ने उन सां रिश्तो ख़तमु करे छॾियो, त पोइ छा तव्हां इन बदनामी जे तोख खे पंहिंजे ॻिचीअ जो हार बणाईंदो? भाॼाई, मीरा खां मुंहिंजी मोहबत नाहे जो बदनाम थी त मूंखे दिली सदमो रसंदो। मीरा मुंहिंजो ज़िद आहे, ज़िद ऐं रॿन जो प्यार। जेकॾहिं न मीरा बदनाम थी त इन जो दिली सदमो रॿन खे रसंदो, मूंखे न। ॻाल्हि सुठी कई अथव, मोबाइल वापसि कोन कंदुसि, पर जेकॾहिं रहिस ज़ोर रखियो त पोइ। अदा वॾा, तूं रेस खे साफ़ चइजाए त हिन मोबाइल में असांजी रननि जा फोटू आहिनि, त पोइ असां कीअं मोटाए ॾींदासीं? मोबाइल वापसि कोन कंदुसि। बाक़ी मां रहिस ॾे वञा थो, रहिस खां थी ज़मीन ते अचां थो, तव्हां हुते अचो ज़मीन ते। अदा, तूं सोचो सुठो हो, रबन वारा पंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन कंदा। कुर्बान, रबन असां ते एतबार भले कोन करे, पर जेकॾहिं अब्बास जी मोबाइल में मीरा ऐं पंहिंजी भेण जा फोटू ॾिठई न त पंहिंजो होश विञाए वेहंदो। तव्हां न पाण सुख सां रहंदो, न ॿिए कंहिंखे रहण ॾींदो। भाॼाई, जंहिं मौक़े जी तार में हुयासीं न, उहो हाणे त हथ आयो आहे असांखे। नहीं, अब्बास जी मोबाइल मां इन्हनि जी रनुनि जा फोटू सॼे ॻोठ जी मोबाइलनि में मोकिलींदासीं। पोइ ॾिसजांइ भाॼाई, इहे रबन वारा पंहिंजा वार कीअं था पट, छिता थी पवंदई असुल। बाबा, जॾहिं मां कम ते वेंदो आहियां, मुंहिंजी पगार मां कुझु पैसा बचाए करे मूंखे मोबाइल वठी ॾे। अबा, तूं मोबाइल काॾे कंदे? कहिड़ो तुंहिंजो कारोबार सीड़ियो पियो आहे? मूं जेतिरा खोड़ छोकिरा मोबाइल खणी था वठनि, मूं वठी त कहिड़ो थो थी पियो? पुट, हू त अमीर आहिनि, पंहिंजा शौक़ पूरा करे सघनि था। असां त अटे ऐं लटे लाइ बि आज़ुर आहियूं। बाबा, मां ईअं त कोन थो चवां मूंखे सुभाणे ई मोबाइल वठी ॾे, थोड़ा थोड़ा पैसा टारींदो वञ। ठीकु आहे मुंहिंजा साईं, हाणे तुंहिंजी पगार मां कुझु पैसा टारे रखंदुसि। बाबा, ॿी जेकी जीजा ऐं रेस जेकी मूंखे ख़र्ची था ॾियनि, उहा बि हाणे मां टारे रखंदुसि। इन जो मक़सदु त जेसीं ताईं तूं मोबाइल न वठंदे तेसीं ताईं दुकान तां शइ बि न वठंदे। हा बाबा, जे मां शइ वठंदुसि त मोबाइल किथां वठी सघंदुसि? अबा उथी देर थी ते कम जे लाइ छोरा तकड़ छाडी थई, बीह त खत त ठाहे वठे। अबा खुदा के मने पाण त टोटी आई, कम
बाप जो बरो आई पर असां के कम करन दे हे जीवन नो कम जो असली सुरी लो पुटा तू ठाए वठ कंदे ठाया तो वदारपन मुखे दईं तो लगई दाल में कारो अथई दाल में कारो पी असां जो कदा वार तो ठाराए कदा क्याड़ी जा वार तो लराए कदा मुछू तो नंढियूं कराए यार चई जाई तो असां तो 12 महीने भी को उठ ते पानी जो छलपो कोन दाणो बाबू रोज तो कदे खत वठराए कदे क्याड़ी साहब करे कदे मुछ उठाराए जरूर यार चक्कर कोई ना कोई आए जरूर हां तो बोला जी मां ने कसम खणी गाल तो कहे इन पोड़े जो के लगे गोट जी कुराड़ी जा काड़ी वई तई जाई रोज मुके ते तो कदे क्याड़ी साहब कर तब तक ओ कोर होई अरे चला मत बारे सा फाफ कयो जे पाया छा थियो वरी छा थो चवे पिणे कुआर वो कुछ कोन थो चए कुछ कोन तो चए पर हाणे तोखे पंहिंजे घोट ते थोरी नज़र रखणी पवंदी हे ॾिसी थी न कॾहिं हिते रोज सफ़ाई लगी पे अलाए छा आहे नज़र रखां छो छा थियो आहे वो कुंवार ई घोट तवारो बताल दियो तई वतई दो घोट जूं कुराड़ियूं ताड़ींदो छोरा माने का पादर करंदे छा ॿुधाईंदे से अरे पादर बाबा जायो तोने छितो था करनी अधी ना ही असां भोगदा कयूं न मजाक था कयूं ओड़े जी नियत में का न का खोट जरूर आहे अम्मा के चओ त पंहिंजा पेर पुख्ता करे हा अम्मा जेकर न तुंहिंजूं अखियूं ईअं सफ़ा पूरियल हूंदियूं न त पोइ ॾिजांइ तो वारो घोट कंहिं न कंहिं जड़े ॻोठ जी कंहिं न कंहिं पोड़ीअ सां निकाह करे अने आगुर ते बीहारींदई हा जेकॾहिं न इहे करे त पोइ इहे गोॾा ई गोॾा कुटिया पोड़े जा कराए वञ बेस्ती हर थियो खुश छोकरा सही पिया चवनी मत इहा ग़लती कई थई ॿुधायां थी मां निभागा छोरा ता पंहिंजी जान छॾाए मूंखे दादर वेठो तू बि हाणे रोज़ पियो पाण खे तयार करी हाँ का त गड़बड़ आहे न बुढ़ा गड़बड़ न जाई वदा शैतान हो सब छा तो सब असां शैतान बाक़ी तू सही घोट में कम भला तो करी अरे बस जेकॾहिं को ॿार ॿाराणी करे त उन जा कन छिके सघजनि था तो जहिड़ो मोतबर माण्हू ॿाराणी करे त उन जो छा कजे हिन कमदार असुल हकीकत लिकाए करे ग़लत तरीक़े सां तव्हांजा कन भरिया आहिनि तॾहिं त तव्हां मुंहिंजे मथां डमरियल आयो रहिस पर तव्हां कुझु सोचो ओठा तो मूंखे 16 सालनि जो ॿार सम्झो आहे या वरी मां परमतड़ियो हां जो मुंहिंजे दर जा नौकर मूंखे वर्गलाए ऐं बेवकूफ़ बणाईंदा रहिस जीअं ई मां हिते आयो आहियां तव्हां मूंखे ग़लति था सम्झो तव्हां मूंखे ॾोही था सम्झो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो ई नथा जॾहिं त असुल हकीकत छा आहे उनखे त तव्हां सम्झण जी कोशिश ई नथा कयो रहिस वॾा इन मां साफ़ ज़ाहिर आहे त तव्हां धुर बणिजी मूंखे धमकाइण था चाहियो धमकाईंदा उहे आहिनि जेके कमज़ोर हूंदा आहिनि उठा जेकॾहिं मां तोखे ॾोही सम्झां हा न तोखे धमकायां न हा पर हिते जीअं पहुते तुंहिंजी निड़ीअ ते लत रखी तुंहिंजो साव निपोड़े कढां कुछ होश में रहिस कुछ होश में सोचे समझी ॻाल्हायो जंहिंजे निड़ी मथां लत रखी तव्हां साह निपूड़े कढी वठंदव तव्हांजे साम्हूं को अहिड़ो गहिरो नथू खैरो न आहे जो तव्हां निपूड़े करे उनजो साह कढी छॾींदव तव्हांजे साम्हूं ओठो बीठो आहे ओठो हणंदो आहे सोटो अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेइज्जती न करे बकवास बंद कर रेस गफार खान जे साम्हूं भी अखियूं तो ॾेखारी ही आहे उहा मोबाइल जंहिंमें असांजी औरतुनि सां गॾु सॼे ॻोठ जी औरतुनि जा फोटो आहिनि
कसम मूंखे पंहिंजी इज़त जो जेकॾहिं हाणे इन छोरे खे मां ज़िंदा छॾियो त मां पंहिंजे पीउ जी औलाद ई न आहियां। पहिरियां तूं मुंहिंजे मथां हथ कयो, मां तोखे पंहिंजो वॾो मोहसिन सम्झी माफ़ कयो। रैस जेकॾहिं ॿी अहिड़ी का ग़लती कयई त बख़्श न कंदो साईं, छो त मुंहिंजो नालो आहे ओटो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेइज्जती न करे। कमदार ॻोठ जे न्याणियुनि तरफ़ मुंहिंजे सॻे भाउ नज़र खणी निहारियो, मूं उनखे बख़्श कोन कयो। तुंहिंजो छोरो बार बार अहिड़ियूं ग़लतियूं छो थो करे? वञी पंहिंजे छोरे लाइ कफन वठी रख। जेकॾहिं मुंहिंजे फ़ैसिले मां बची वियो त ओठे वारनि जे हथां कोन बचंदो। कमाल खान, अड़े तू पंहिंजो पाण खे मर्द तो सदाई? हाँ? तू मर्द त छा औरत भी नहीं, पर टी जात खां भी बदतर आई। ज़बान संभाले ॻाल्हा हालार, किथे तुंहिंजो इहो ॻाल्हाइण जे मौत जो कारण बची वञे। कमाल, जिंदगी मौत मुझे रब जे हथ में आ, बाक़ी मूं ग़लत ना है चयो। कमाल खान, जेकॾहिं तूं मर्द हुजी आ न साम्हूं अची विड़ी आ, पर तव्हां लाचार बेसहारा जो धणी साईं न ऐं उन औरत खे इस्तेमाल था कयो, बुरी नथा मरो। गलत कलामी न कर हालार, मां एतिरो कमज़ोर न आहियां जो तोसां वेहण लाइ औरत जो सहारो खणा। कमाल खान, तुझा समूरा राज मुझे साम्हूं अची चुका है। तो छोरीअ खे इस्तेमाल कयो न, छोरीअ मूंखे ज़हर ॾिनो न, छोरीअ जे ज़हर में एतिरो दम ई न हो जो मूंखे फना करे सघे। मूंखे सिंध मड़ जूं दुआऊं आहिनि, सिंध जे अवाम जूं दुआऊं आहिनि। तव्हांजो ज़हर मूंखे छा कंदो? लहर न लोॾो, अॼु तव्हांजे साम्हूं बीठो आहियां। हालार खान, इहा जाई बकवास न कर। जेकॾहिं तोखे मारणो पियो न त ॿिए जो सहारो कोन वठंदुसि। तुंहिंजे साम्हूं अची तोखे सीने वारियूं सिधियूं गोलियूं हणंदुसि। ऐं इहो तूं यादि रखे छॾिजांइ त कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वैर नाहे छॾींदो। कमाल खान, ॿुध, ओसी ताईं तोखे मोहलत आ जेसी ताईं न छोरीअ खे मां ॻोल्हे तुझे साम्हूं पेश नथो कयां। ऐं जंहिं ॾींहुं उन छोरीअ तुंहिंजे अॻियां अची हक़ीक़त बयान कई, उहो ॾींहुं कमाल खान तुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो, छो त हलार जी सट थॾे ते मुड़स चट। सरकार, जे छोरी जिंदा हूंदी त हिन खे मिलंदी। रज़न, हिकु चकर वञ, हेरू खे वठी आ। मां पक करण थो चाहियां, हलार हेॾी हाम हणी वियो आहे, किथे इहा छोरी जिंदा त नाहे। पिणे वियो आहे ओठे वारनि वटि, असां चुठ बि करे ईंदो या ला कंदो, तुंहिंजो मोबाइल खणी ईंदो। तव्हांखे बि घर में वेहण कोन पियो अचे, फिरियो फिरियो घिटी में बीठो आहे। सॼे ॻोठ जा छोकिरा घिटनि में वतन था घुमंदा,
सदाई उन्हनि जी कावड़ मुंह मथां आहे। तो भाई उनखे खणी रिश्ते जो जवाब ॾिनो आहे त हाणे त माॻई चिता थी पिया आहिनि। सही थी चई अम्मा, पहिरें उहे कुझु कोन चवंदा हुया। जॾहिं खादी जो रिश्तो ॾियण खां इनकार कयोसीं, हाणे जाथे मिलंदा आहिनि गिची में हथ विझंदा आहिनि। अबा पिणि उन्हनि सां अहिड़ो कमु करे ईंदो जो हू तोखे ॾिसंदा न घिटी ई बि मटाईंदा। ख़ैर ताईं तोखे थियो छा आहे जो परेशान लॻो पियो आहीं? इहो पुछ त छा न थियो आहे। सॼी उमिरि रईस वारनि तोणे जो लखनि जो नुक़सानु करे चा न, तॾहिं बि मूं मथां आङुर न खई आहे उन्हनि। पर हिन छोरे कमीने जे करे जेको रईस मूंखे अॼु ज़लील कयो आहे न, उहो मां तव्हां सभिनि खे ॿुधाए नथो सघां। इहे तूं छा पियो चईं? सही पियो चवां। मूं त जेको हिन छोरे जे करे पादर खाधा न, उनजो ख़ैरु आहे। पर हिन कमीने जे करे रईस ऐं ओठे वारनि जा पाण में हिक ॿिए में हथ पइजी विया आहिनि। ओठे वारनि रईस जे साम्हूं गार ऐं कसम खणी विया आहिनि त हिन छोरे जी क़बर असां पंहिंजे हथनि सां न खई न त असां पीउ जा पुट न आहियूं। आख़िर हिन छोरे ॾोह कहिड़ो कयो आहे जो ओठे वारा होश मां ई निकिरी विया आहिनि? सिर्फ़ु ओठे वारा न, रईस बि होश मां निकिरी वियो आहे। सुभाणे हिन छोरे खे घुरायो अथनि उते बंगले ते। ॾिसजांइ, सॼे ॻोठ में हिन जो कारो मुंहुं करे सर्गिस कराईंदसि। बाबा, अदा जी का त ग़लती हूंदी? बीठो अथव तव्हां सभिनि जे साम्हूं नालाइक कमीनो। पुछोसि त ओठे वारनि जा पादर कहिड़ी ॻाल्हि जे करे खाई आयो आहे। छुरी अंदर साड़ी चढ़िया छा करे आयो आहीं? नदलड़ी जेरा पटजी पई। अरे बस कर, कपा बिना जो कन में विझी आ। तव्हां असांखे कुर्ब ऐं प्यार में जेको कमु चवंदा हो न, असां उहो कंदा आहियूं। अरे ये कुर्ब ऐं प्यार वारी ॿोली बि मुचड़नि खाइण खां पोइ सिखियायो, पहिरियां किथे? हाणे तव्हां सां संगत पक्की आहे, झेड़ो कार न आहे। अरे झेड़े जी ॻाल्हि न कर, ये तूं न सुॼाए विझाए। हल हिन रमू जे पोयां कहिड़ी पुलिस आहे जो भॼंदो थो अचे? तोड़े छा थियो? रबन वॾो मसलो थियो आहे, शायदि तव्हांखे ख़बर न आहे। मुंहिंजे पोयां पुलिस न आहे। वरी कहिड़ो मसलो खड़ो थियो आहे? रेस ऐं ओठे वारा हिक ॿिए जे मथां उभा थी विया आहिनि। इन्हनि जी तव्हांखे ख़बर ई न आहे। हिक ॿिए जे मथां उभा थी विया आहिनि? पर छो? कमदार वारो छोरो ओठे जी माई जी फिल्म पियो भरे ऐं ओठे वारनि ॾिसी वरितोसि ऐं ॾिनोसि सटको। कमदार इहा दां रेस खे ॾिनी। फैसले में रेस ऐं ओठे वारा हिक ॿिए मथां उभा थी विया। कमदार जो छोरो बि वॾो हरामी निकितो। वते तो ॻोठ जी पोड़ियुनि जूं फिल्मूं भरींदो। खुदा इहो किथे कमदार जो छोरो अम्मा जी फिल्म न भरी अचेसि। न चरे वई जा। हाणे इहो खौफ़ न कयो, मोबाइल ओठे वारा खसे विया आहिनि। उनतां त सॼी छिकताण थी आहे। खुदा पहिरियां खौफ़ न हुयो, हाणे तिन छोरे वटि मोबाइल बि अची वई आहे। सभिनी कुराननि जूं फिल्मूं भरे छॾियूं हूंदई। जेकर सभिनी जूं फिल्मूं भरियल हूंदसि न, तो सभ खां पहिरियां अम्मा जी फिल्म हलाईंदी केबल ते। इन जो मतलब त अम्मा त हेमा मालिनी जी मशहूर थी वेंदी। अम्मा त हेमा मालिनी जी मशहूर थी वेंदी। घर में जेको धर्मेंद्र आपे मां निकिरी वेंदो, उनजो छा थींदो? मेरे नसीब में तू है कि नहीं, तेरे नसीब में मैं हूँ कि नहीं। जाए कुरान। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।